अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माशूक अली आहे। जीअं त काफ़ी ॾींहंनि खां वठी हिकिड़ो जेको बर्निंग इशू आहे शहीद आसिफ़ जमाली जो जेको मुबैना तौर ते क़त्ल थियो आहे, उन जा जेके मामलात आहिनि, जेके ॻाल्हियूं आहिनि, उहे तव्हां ते पहुचाइण जे लाइ वक़्तनि बवक़्तनि तव्हांखे आगाह कंदा अचूं था। अॼु मां उन जाइ ते मौजूदु आहियां जिते अॼु ताईं को बि सहाफ़ी न आहे पहुतो, को बि जेको आहे त अहिड़ो को माण्हू न आहे पहुतो जेको तव्हांखे हक़ीक़त खां आश्कार करे सघे। मां मौजूदु आहियां शदादकोट लॻ इमाम बख़्श थाणे जी हद ॻोठ अमानी में। अमानी उहो ॻोठु आहे, हिन जो पस मंज़र तव्हांखे ॿुधायूं। अमानी उहो ॻोठु आहे शहीद आसिफ़ ख़ान जमाली पूरी दुनिया में जंहिं जेको आहे त दोस्त पैदा कया, यार पैदा कया ऐं सवें ख़ानदाननि जी जेको आहे त उन मालिकी कई। उन्हनि जी जेको आहे त जेके चुल्हा जेके उजामियल हुया उन्हनि खे ॿारियो ऐं उन खां अलावा जेको आहे त माण्हुनि खे ज़मीन खां खणी आसमान ताईं पहुचायो। ऐं उहो आसिफ़ जमाली उन जो ज़ाती ऐं असली ॻोठु ही आहे जिते अॼु मां मौजूदु आहियां। ऐं मुंहिंजे पोयां ही जेका क़ब्रिस्तान आहे, ही आसिफ़ जमाली जे वालिद शमसदीन जमाली उन जी जेको आहे त ही क़बर आहे ऐं ही उन जो आबाई क़ब्रिस्तान आहे। मां बार बार इहा ई ॻाल्हि कंदो पियो अचां त आसिफ़ ख़ान जमाली खे शदादकोट में दफ़न छो कयो वियो, जॾहिं त उन जो पंहिंजो ज़ाती ॻोठु आहे, पंहिंजो हिकिड़ो आबाई इलाइक़ो आहे ऐं उन जे जेका त जेको वालिद साहबु आहे, उन जा ॿिया जेके वॾा आहिनि, ख़ानदानी जेको आहे हिकिड़ी क़ब्रिस्तान आहे, त उन खे वाहिद आसिफ़ जमाली खे शदादकोट जे तजर वारे क़ब्रिस्तान में छो दफ़न कयो वियो, उन जे पोयां छा हिकमत अमली हुई, उन जे पोयां छा कारण हुया। ऐं ही उहो ॻोठु आहे। मां थोरो पंहिंजे दोस्त खे गुज़ारिश कंदुसि त ॻोठ जो पस मंज़र ॾेखारे। ही तमामु हिकिड़ो पोइते पियल इलाइक़ो आहे। 2010 जी जेका फ्लड आई, फ्लड अचण खां बाद में ही ॻोठु ॾाढो मुतासिर थियो ऐं हितां जा जेके माण्हू हुया उहे जेको आहे त हिनमहिल ताईं ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि पिया। पर आसिफ़ ख़ान जमाली पंहिंजे हयाती में हिन ॻोठ जे माण्हुनि जी बि जेको आहे त मालिकी कंदो हुयो, ख़िदमत कंदो हुयो। ऐं ही जेका मस्जिद जेका साम्हूं ठहियल आहे, हिन मस्जिद जी जेका मरमत जो जेको कमु आहे उहो बि शहीद आसिफ़ ख़ान जमाली पाण जेको आहे त पंहिंजी जेको निगरानी में करायो। ऐं पर असुल मामिलो इहो आहे त ही उहो ॻोठु आहे ऐं हक़ीक़त में आसिफ़ जमाली जी जेका क़बर आहे उहा हिते हुजणु घुरिजे हा, पर हिते मौजूदु कोन्हे। ऐं मां ॻोठ में पहुतो आहियां। ॻोठ में जेको मौजूद आहिनि, ॻोठ जा जेके चङा मुड़ुस आहिनि ऐं जेको आसिफ़ जा वेझा जेके अज़ीज़ आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछंदासीं त जेको आहे त हीउ मुबैना तौर ते जेको शाहिद जमाली आसिफ़ जमाली जो भाउ आहे, जेको आहे त उन इल्ज़ाम हयो आहे त जेके वेझा दोस्त आहिनि उन्हनि जेको आहे त आसिफ़ जमाली खे क़त्ल कयो आहे मुबैना तौर ते जेको आहे त मिल्कियत फॿाइण जे करे। ऐं हाणे जेको आहे त उहो केस खे परसू करे पियो। त उन मामले ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन ॻोठ में मौजूदु थी करे। ऐं जेके ॻोठाणा हिते आहिनि जेको आहे त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻोठाणनि सां असां गुज़ारिश बि कईसीं तव्हां महिरबानी करे अचो, आवाज़ु उथारियो जेको आहे त उन सखी माण्हू जे लाइ, उन जे लाइ जंहिं जेको आहे त सॼे क़ौम जी ख़िदमत कई, हिते सवें माण्हुनि जी ख़िदमत कई, हिते इलाइक़े में कमु कया ऐं यारनि जो यार हुयो। उन तमामु माण्हुनि खे घणो नवाज़ियो। पर उहो कहिड़ा सबबु हुया जंहिंजे करे जेको आहे त उहो यारनि जो यार जेको आहे त चंद मफ़ादी दोस्तनि जे वर चढ़ी वियो ऐं उन खे मुबैना तौर ते उन खे जेको आहे क़त्ल कयो वियो। अहिड़े तरीक़े सां जेको उहे माण्हू मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते वेझो ई जेको आहे त उन जी बैठक आहे, हिते अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ऐं मां मज़ीद बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ॻोठ जी जेका हालत आहे इंतिहाई पस्त आहे। हितां जा जेके माण्हू आहिनि ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि था। ऐं हीउ स्कूल आहे, हे स्कूल आहे हिन ॻोठ जी बैठक में तब्दील थियल आहे। ऐं हीउ स्कूल आहे, हिन खे जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको जॾहिं वज़ीर तालीम जॾहिं थियो हुयो निसार अहमद खोड़ो, उन ख़ुदा ॼाणे कहिड़नि सबबनि जे करे, छा मामलात जे करे हिन स्कूल जो सिमिज़ कोड बंदि करे छॾियो। ऐं हिन ॻोठ जा सभई जेके ॿारड़ा आहिनि उहे तालीम जे ज़ेवर खां बि महरूम आहिनि। हिते जेको आहे त कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन्हे, बिजली कोन आहे, रोड रस्ता कोन आहिनि ऐं माण्हुनि जी जेका मामूलात ज़िंदगी आहे उहा शदीद मुतासिर आहे ऐं माण्हू ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारनि पिया। पर असली मामिलो इहो आहे जंहिं मामले जे लाइ आया आहियूं, जंहिं ॻाल्हि ते ॻाल्हाइण जे लाइ आया आहियूं, शहीद आसिफ़ ख़ान जमाली ही उन जो ॻोठु आहे। ही जेके बि पका पोड़ा तव्हांखे नज़र अचनि था, ही आसिफ़ जमाली जा अज़ीज़ आहिनि, ही उन जा वेझा आहिनि। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। चाचा तव्हांजो नालो छा आहे? बिस्मिल्लाह। सैद खान आसिफ़ तव्हांजो छा थींदो हुयो? मामे जो पुटु, फुफाट असांजो। चाचा आसिफ़ जो क़त्ल थी वियो मुबैना तौर ते, उन जो भाउ इल्ज़ाम वॾो तौर ते। ॾुखु आहे असांखे, अरमान थिए थो अच्छा। अॼु ताईं उन जे लाइ अरमान आहे असांखे। इहे सुञ करे असां इहे सम्झो निधड़ कान थी वियासीं। न आसिफ़ जे लाइ चयो वञे थो त उनखे क़त्ल कयो, मारियो वियो आहे, उन जे बारे छा था चओ तव्हां? असां इंसाफ़ करे वठंदासीं, पंहिंजे वस करे ईंदासीं, वठंदासीं।
न ही जेको जो भाउ शाहिद जमाली केस दाख़िल कयो आहे त हिन जा वेझा दोस्त आहिनि। हिकिड़ो तारिक जमाली आहे तव्हांजी बिरादरी जो आहे, जी जी ऐं ॿियो हिकिड़ो दीवान आहे प्रकाश हरियाणी, जी ऐं ॿियो हिकिड़ो सुहेल चांडियो नाले सां ॿुधायो वञे थो। टे ॼणा आहिनि जी। जिन अरबे रुपयनि जी मिल्कियत फबाइण जे करे जेको आहे त आसिफ खे न ॾींदासीं ऐं उनजो क़त्ल जेको थियो आहे उनजे बारे में जेको आहे इंशाअल्लाह असां एवज़ बि कंदासीं, वठंदासीं एवज़। ही ॻोठाणनि जा जेके जज़्बा आहिनि जेके एवज़ जी ॻाल्हि बि कनि था, ऐं हिते ॿिया बि ॻोठाणा मौजूदु आहिनि। हिते ॻाल्हि कंदासीं। बाबा तव्हांजो नालो छा आहे? गुलाम सरवर बा तव्हां पाण जमाली बा आसिफ तव्हांजो छा थींदो हुयो? आसिफ बा मांजो मामे जो पुटु हुयो। अच्छा, जी जी आसिफ जो जेको मुबैना तौर ते क़त्ल थियो आहे, जेको आहे त माण्हू शाहिद जेको हुनजो भाउ आहे जी जी उहो इल्ज़ाम हणे थो, उन में छा सदाकत आहे? तव्हां छा था चओ? उहो त बा असांखे ख़बर न हुयो। हितां असां ॿुधासीं चई कराची आहे, पेट में सूर अथसि, अलाह छा अथसि। अच्छा असां होटल ते वेठा हुआसीं, ख़बर उहो पियो फ़ोन आयो असांजे मामे ॾे हाजी वलीमा आने त चई आसिफ साहिब फौत थी वियो। अच्छा, ॿुधिन पोइ आसिफ खे भला शदाद कोट में दफ़न कयूं, हिते ॻोठ खणी। आसिफ जो हिते बि क़ब्रिस्तान खणायूं असांखे। अच्छा, ॿुधिन हिते क़ब्रिस्तान तयारु कयोसीं। वरी पहिरियों तव्हांखे चयूं त क़ब्रिस्तान हिते क़ब्रिस्तान हिते तयारु कयो, हिते अच्छा। तयारु कयोसीं। वियासीं शदाद कोट ते, वरी चयूं त चई त असां कंहिं चयो तव्हांखे? उते सही हाणे नालो असां चई हा ॿिया माण्हू विच वारा हुया। ॿुधिन अच्छा उन्हनि चयो भाउ हिते दफ़नाईंदासीं। ॿुधिन जिन जे करे। अच्छा अच्छा जी जी ही जेको ॻोठाणनि जो चवणु इहो आहे त असां ॻाल्हायोसीं त विच वारे माण्हुनि जेको असांखे जेको चयो त हिते जेको आहे त पहिरियों त हिते ॻोठ में क़बर खणो, जॾहिं हिते जेको आहे त उनजी दफ़न करण जे लाइ बंदोबस्तु कयो वियो त वरी अचानक सां ई प्रोग्राम तब्दील कयो वियो, शदाद कोट में जाइ ॾियूं था। हीउ ॻोठाणो मौजूदु आहे। बाबा तव्हां आसिफ जा छा थींदा आहियो? असांजो भाउ आहे, ईअं सम्झो। न तव्हांजो रिश्तो छा आहे? रिश्तो भाउ आहे, ईअं सम्झो, सौट सौट। सौटी सौट जी आहे। जी। आसिफ जो मुबैना तौर ते क़त्ल थियो आहे ऐं उनखे ॻोठ में जॻह छो न ॾिनी वई? बसि ओॾे ॿाहिरि चओ त ओॾे बि सही थी वियो आहे, को मसइलो न आहे। सर भाइरनि कोन चयो, भाइरनि भाउ उनजो शायदि मूंसां मुतअद्दिद बार जेको आहे इंटरव्यू कयो आहे त हुनजो चवणु इहो हुयो त असांजी मर्ज़ी न हुई उनखे शदाद कोट में दफ़नाइण जी। उनजे पोयां जिथे नसीब ॿुधो आहे ज़मीन टोकर उते ई हूंदो आहे साईं। अच्छा, जी जी। ऐं हीअ असां सां ॿियो जेको आहे जिनजो जमाली बिरादरी जो नेक मर्द आहे ऐं हिन ॻोठ जो जेको आहे चङो मुड़ुसु आहे, ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं आसिफ तव्हांजो छा थींदो हुयो? असांजो बिरादरी हो, क़ौम बिरादरी मुंहिंजो पंहिंजो हुयो। तव्हां महिरबानी करे तारुफ़ कराइजो। असां रईस ख़ुदाबख़श ख़ान जमाल जो पुटु आहियां। रईस केर ख़ान जमाली सुठो माण्हू हो, सभिनि सां तावन बि कंदो हो, इलाइक़े जे लाइ बि शहरनि जे लाइ बि सभिनि सां सचो माण्हू हुयो। हुन सचाई कयो आहे। जंहिं माण्हू मंदाई कंदो अलाह कंदो उन लोड़ींदा बि सही, अलाह कंदो उनजो हक़ बि रसाई थींदो। असां चवंदा हक़ थिए, नाइज़ी न थिए। हर अपील आहे असांखे आसिफ जो सभु क़ौम जे मथां चङाई आहिनि। पंहिंजो महिरबानी करे पंहिंजो हक़ रज़ाई करनि, बि मसइले खे हल करनि त फ़ाइदो आहे। सर ही ॿी गुज़ारिश आहे त हीउ जेको हिनजो भाउ आहे शाहिद, उन केस दाख़िल कयो आहे कराची हाई कोर्ट में, त उन जो जेको केस दाख़िल थियल आहे उन में जेको उनजी प्रेयर इहा आहे त मुंहिंजे भाउ खे स्लो पॉइज़न ॾेई अरबे रुपयनि जी मिल्कियत फबाइण जे करे मुंहिंजे भाउ जो मुबैना तौर ते क़त्ल कयो वियो आहे। ऐं उहो क़त्ल करण खां बाद में वरी जेका उनजी मैयत आहे, जेका मढ़ आहे, उनखे बजाए के जेको जंहिं ॻोठ में अॼु मौजूदु आहियूं असां हिते दफ़नाइण जे, उनखे शदाद कोट में दफ़नायो। उनजो छा कारण? हिते हुन सौटनि ग़रीबनि मूंखे इतला ॾिनो, मां क़ौम जो वॾो चई साईं असांखे छॾनि नथा, सॼो कोई केरु न पिया छॾनि। उहे मुलाफ़ पार्टी साण हुननि जा जेके अच्छा दोस्त हुननि चयो असां हिते पंहिंजो आसिफ खे न छॾंदासीं, पंहिंजो ॻोठ बाबा ॻोठ असांजो अबे ॾाॾे जो उहो आहे, पर इहो आहे त न छॾियऊं। हे ज़बरदस्ती शदाद कोट में दफ़नायो। हुननि खे चईंदा पंजनि खे न ॾिनऊं, हे ग़रीबनि वस कयो। मां हिते न हुउमि, हिननि मां ॾे रिंग कयो, मां कोइटा मूंखे चईसि रईस असांखे छॾनि नथा, न असांखे ॾियनि था बि सही। मां चयो छॾी ॾियो बसि हाली, परवाह न आहे, हक़ थींदो अलाह कंदो। रईस केर ख़ान जो चवणु इहो आहे त जॾहिं मूंसां ॻाल्हि ॿोल कई वई त हिते जेको हुनखे दफ़नायो, माइटनि भाइरनि सभिनी जेको आहे कोशिशि कई, पर जेके दोस्त आहिनि जिन जे हथ में हुयो उन टाइम सॼो इंतिज़ाम, सॼा मामलात हुया, उन्हनि ज़ोर ज़बरदस्ती सां जेको आहे त उते शदाद कोट में दफ़नायो। ऐं जेको आहे हिननि जो इहो आहे मुतालबो बि आहे त जेको इंसाफ़ कयो वञे ऐं हक़ वारनि खे हक़ नाहक कंहिंसां बि का नाजाइज़ी न थियणु खपे। अगरि उनजा दोस्त इन जेको आहे ॾोह में इन उन में मुलविस आहिनि त उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। ऐं मज़ीद ॿिया ॻोठाणा मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां छा था चओ? तव्हांजो छा थिए आसिफ दा? आसिफ बाबा असां भाईजान हुयो, वॾो हुयो सम्झो। जी जी। हीअ जेको मां ॻाल्हि कयां पियो हिते जेको आहे, हिकु त मुबैना तौर ते क़त्ल थियो आहे, ॿियो त हुनखे दफ़नायो वियो आहे शदाद कोट में, उनजे पोयां छा कारण आहिनि? इहो नाजाइज़ी कयो उन्हनि जो, जेका दोस्त गॾु हुयो खाइण वारा, इन नाजाइज़ी कयो, दफ़नायो हिते ज़ोर ते बि। हा, जेकी माल जंहिं खाधो उन्हनि कयो आहे, सॼो कारण उन्हनि जो हुयो। हिन ॻोठ में वीचारे वस्तु कयो घणो, घणे में घणो भाई हिते दफ़नायूं त बि कोई न कयो कुझु। शायदि हिते पाण न हुयो, हा उते दुबई हुयो, बसि जेके हथ में इन हुया, जेके छाड़ता खाइण वारा हुया, इन जे हथ में हर शइ।
खाइण वारा जेके माण्हू हुया उन्हनि जे हथ में हुयो, उन्हनि न कयो जेको आहे त उन्हनि खे करणु घुरिजंदो हुयो। ऐं असांजा मज़ीद ॻोठाणा मौजूदु आहिनि अॼु, छो जो असां उन जाइ ते मौजूदु आहियूं जिते हक़ीक़त ॼाणण जे लाइ कोई बि न आहे पहुतो। ही उहो ॻोठु आहे आसिफ़ जमाली खां पूरी दुनिया जेको आहे त सुञाणप रखे थी, वास्तो तालुक़ सभिनि जो हुयो, पर उन्हनि खे इहा ख़बर न आहे त उन जेको पूरी दुनिया खे ऐं समय माण्हुनि खे, हज़ारे माण्हुनि खे जिन नवाज़ियो, जिन ज़मीन खां खणी आसमान ते पहुचायो, उन बदकिस्मत इंसान जो जेको हीउ ॻोठु आहे, हितां जा ॻोठाणा उन ज़िंदगी कीअं था गुज़ारनि, उन जे ॻोठाणा जेके अज़ीज़ जेके अथसि, जिन सां रत जा रिश्ता आहिनि, उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी कीअं आहे, उन्हनि जा तासुरात छा आहिनि, उहो ॼाणण जे लाइ कोई बि न आहे पहुतो। ऐं हिते ॻोठाणा मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। बाबा आसिफ़, तव्हां छा थींदो हुयो? आसिफ़ ख़ान मुंहिंजो सौटु आहे, चाचो जो पुटु आहे। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अब्दुल क़ादिर आहे, जी बाबा। जमाली, ॻोठु अमानी। त हे आसिफ़ जमाली असांजो सख़ी इंसानु हुयो। हिते ईंदो हो, सवनि जे तादाद सां माण्हू हुन सां गॾु हूंदा हुआ। असां हुननि खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थियनि पिया। त असां चयूं त जीअं बि आहे दोस्त अथसि, माना ईअं सम्झो हिन जो हमदर्द आहिनि, पर उहा हमदर्द हुन जा गद्दार बणिजी विया आहिनि। जेका दोस्त हुया, ग़रीब हुया, मिसकीन हुया, उन्हनि जे लाइ कुझु बि न हुयो त हिननि खे ज़मीन खां वठी आसमान ताईं हुनखे वञी पहुचायो अथनि। ग़रीब हुया, मिसकीन हुया, उन्हनि खे करोड़पति बणायईं। उन्हीअ खां बाद असांखे छा ख़बर आहे, इहा जेका दोस्त नीमक हराम थी था वञनि, है न, इहा नीमक हराम थी था वञनि, इहा गद्दार थियनि था। असांजे सौट सां नाजाइज़ थियल, मिल्कत जे करे, पैसनि जे करे हुन सां नाजाइज़ी कयो अथनि। असांजो ख़ुशि हुयो, हिते आयो शहदादकोट में, सुबुह जो ख़ैरात कयई, मंडी वारे छा मंडी सब्जी मार्केट में हिते ख़रीद करे माल जेका ग़रीबनि खे विराए ॾिनई। हितां वियो, उतां रस्ते में अलाए छा थियो अथसि ख़बर न आहे, पोइ अलाह खे इल्मु आहे। असां हिते पिया आहियूं, इहा दोस्त जेका हुयासीं इहा गद्दार हुयासीं, इहा नाइंसाफ़ी। दोस्त गद्दार थिया आहिनि। ऐं हिननि जो चवणु इहो आहे। ऐं इन खां वधीक बाबा, हीउ जेको मामिलो हाणे जेको केस दाख़िल थियो आहे, जंहिंमें जेको आहे त शहीद आसिफ़ जे भाउ क़बर कुशाई जो मुतालबो बि कयो आहे त असांजे भाउ जी क़बर कुशाई करे उनजा DNA वरिता वञनि, उनजो जेको आहे त पोस्टमार्टम कयो वञे त उनजे पोयां छा मामलात हुया। ऐं तव्हांजी जमाली बिरादरी वॾी हिकिड़ी वसी बिरादरी आहे, ताक़त रखंदड़ बिरादरी आहे। ऐं जे अगरि ख़ुदा न ख़ास्ता बिलफर्ज़ क़ानूनी तरीक़े सां अगरि तव्हांखे को जेको रिलीफ नथो मिले त तव्हांजी बिरादरी छा कंदी? असांजो बिरादरी बिल्कुलु हुननि जे पहुचण जे लाइ बिल्कुलु तैयार थी वेंदा। असां पंहिंजा जान बि कुर्बान कंदासीं, बच्चा बि कुर्बान कंदासीं। असांजो हे जेको अमीर आहे बलोचिस्तान जो आहे, इहो असांजो वॾो आहे, इहो असांजो अॻुवान आहे, इहो असांखे फिटी न कंदो। रईस केर ख़ान, रईस केर ख़ान इहो बिल्कुलु असांजे हमदर्द बि आहे, ग़रीबनि जो बि मददगार आहे, हर पहुच अथसि, हर माना मदद जे लाइ इहो असांजो अॻुवान आहे। असां जेकॾहिं असांजो सौटु शाहिद हुसैन जेकॾहिं केस दाख़िल कयो आहे, जेकॾहिं उहो ज़ालिम ज़ाहिर थिया आहिनि, तोड़ी जेतिरो ताक़तवर हूंदो उन्हनि जो पहुचण जे लाइ असांजा जमाली बिल्कुलु तयारु आहियूं। असांजा सरदार वारा आहियूं, बेवारस न आहियूं। असां सां नाजाइज़ तमामु ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। ॻोठाणनि जो चवणु इहो आहे त जेको आहे त आसिफ़ जमाली जो मुबैना तौर ते जेको क़तलु थियो आहे, उन क़तल जे पोयां ऐं जेके बि माण्हू मुलविस आहिनि, जिन लालच में अची करे जेको आहे त आसिफ़ जो क़तलु कयो आहे, उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण में जेको आहे त का बि कसर न छॾी वेंदी। ऐं बिरादरी लेवल ते बि उनखे जेको आहे त बख़्श न कयो वेंदो। ऐं हिननि माण्हुनि जो इहो चवणु हो त असांखे तमामु वॾो नुक़सानु थियो आहे असांजो बिरादरी जो, इंसानियत जो। ऐं सख़ी क़िस्म जो माण्हू हुयो, समय जेका त घर हलाईंदो हुयो। ऐं हर माण्हू खे नवाज़ण वारो माण्हू, ऐं चंद मफ़ादी माण्हुनि लालच में अची करे उन्हनि जी ज़िंदगी खे जेको आहे त उनखे ख़तमु कयो ऐं जेको आहे त विसाघाती कई। दोस्ती जो जेको नालो आहे, भरम आहे, उनखे बदनाम कयो आहे। ऐं ॻोठाणनि जी जेको आहे त इहो मज़ीद चवणु हुयो त कंहिं बि सूरत में आसिफ़ जमाली जा जेके क़ातिल आहिनि, जिन खे शाहिद जमाली नॉमिनेट कयो आहे, उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उनखे वधि खां वधि जेको सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। ऐं मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे लाइक कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं जेके अपडेट आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि ईंदड़ ॾींहंनि में। ऐं जेके मज़ीद जेके इंकशाफ़ात आहिनि आसिफ़ जमाली जे हवाले सां, उहे तव्हां ताईं पहुचाए सघूं। वॾी महिरबानी।